बहादुर खाना छो अॼु बूथ सुजाए वेठो इन सूबेदार जो साह न कढियां त मुंहिंजो नालो बि बहादुर खान। इहो सूबेदार पंहिंजो पाण खे सम्झे छा थो? उन मूंखां ससु ई न पर मुंहिंजो साह खसो। छद बाबा फसड़ी पुलिस सावरंदे छा? इन वर्दीअ ते तो पुॼे न। हाणे ॾिसां त कीअं थो इहा वर्दी पाए। हिकु हफ़्ते जे अंदरि जेकॾहिं सस्पेंड न करायोमांसि न त पोइ छा पूरे मुल्क में अहिड़ी त बाहि ॿारींदुसि जो 4 ॾींहं बि ड्यूटी न करे सघंदो। सुधरी वञ बहादुर खाना। परावन नंढनि खे अगवा करणु मुड़सनि जो कमु न आहे। ससु ई सिर्फ़ मुंहिंजी बाबा साईं। ॿिए कंहिं बि ससु ते दावा कई न त उहो कब्रिस्तान में। बहादुर खाना ससु ई न तुंहिंजी काल हुई ऐं न सुभाणे तुंहिंजी थींदी। जिथां बि चवनि जहिड़े बि ॻोठ मां चवनि मां तुंहिंजी शादी कराए छॾियां पर पुट ससुअ खे विसारे छॾियो। बाबा शादी कंदुसि त ससु ई न त सॼी उमिरि ईअं ई वेठो रहंदुसि। बाबा तुंहिंजो इहो ज़िद कॾहिं तुंहिंजो सिर खणंदो सिर। ससु ई मुंहिंजो ज़िद न पर प्यार आहे। बाबा प्यार कुर्बानीअ सां हासिल थींदो आहे। क्रोध ऐं कावड़ सां सिर्फ़ दुश्मनी हासिल थींदी आहे। कुझु सोच जेकॾहिं ससु तुंहिंजे नसीब में हुजे हा त तोखे मिली वञे हा पर ससु तुंहिंजे नसीब में कान्हे। बाबा साईं मूं जहिड़ा माण्हू पंहिंजो नसीब पाण लिखंदा। पुट मुक़दर जो लिखियो ज़िद सां हासिल न आहे थींदो ऐं भलो भलीअ जो को छे ई न। ही सॼो जहान हुस्न सां ॾमदार आहे। ससुअ खां 100 भेरा सुहिणो पंहिंजे खानदान में। तूं जिथां बि चईं जहिड़ी जॻह तां बि चईं उतां मां तुंहिंजी शादी कराए छॾी। ससुअ खां 100 भेरा सुहिणी मूंखे न खपंदो बस। मूंखे बसि ससु ई खपे। तूं न सुधरंदे। सरीना मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। छोकिरनि सां ॻाल्हाए त सोचे वीचारे ॻाल्हाईंदी कर। छोरियूं सफ़ा छिरियूं बीठियूं थई। मां कहिड़ो मम्मड़ियुनि सां विढ़ां थी। सच जी आदत अथम। सच खां कान मुड़ंदसि। सरीना करे त करे छा? ससु ही बि तुंहिंजी गिला थी करई पर पुठ चए पई त दुनिया जहान मो जान छुटी वेंदी पर इन्हे भला ज़रीना मो जान कोन छुटंदी। मूं छा कयो आहे मम्मड़ीअ खे? पंहिंजा लक्षण छो नथी सुधारे? अड़ी ज़रीना कहिड़ी कूड़ी कहिड़ी सची। भाई हाणे तो खाऊं त मां ॻाल्हि मुंहिंजी कोन रखंदी आहियां। या ससु ही पई चए त चाची कहिड़ी पाण खीर जी धोतल आहे त असांखे थी किनू चवे पई। पाण पाचन ताईं गंद लॻी पई आहे मथो असां ते थी इल्ज़ाम हणे। अलाए छा छा पई चयईं अलाए छा छा। इन्हे मम्मड़ी जी इहा मजाल जो मूंखे किनो थी चए। अॼु अचे घर त ॾिसांसि थी। ससु ही अकेली कोन थई। टई मम्मड़ियूं हिक ॿिए सां हीअं बिट ॿधल अथई। छोरियूं वझ थियूं ॻोल्हनी पयूं त को टाइम मिले त हाशिम खां बेइज़्तो कराए घर मां कढरायूंसि। मां हिकड़ी हिननि टिननि खे पुॼण जोगी आहियां। तूं वेही ॾिसजांइ त हिन टिननि जो मां हशर कहिड़ो थी कयां। भाई ईअं का बुड़सी कर। बसरा जड़ी कचे तड़ी पके ओजा फकीर फिरंदा था वतन।
सदको वञा पले जे धीअनि तां ॾिस न्याणियूं मुंहिंजो केॾो ख़्यालु थियूं रखनि पयूं। चाहे त ठाहिण को तो खाऊं सिखे, छा त चाहे ठाही अथई, मथे जो सूर ई लही वियो आहे। ओए ते रखीस हाणे ॾिस जाए हिनखे कीअं तीअं ख्वार ऐं बर्बाद कयां सॼे गार्ड पैदावारी मुकाबलो 2015 वधीक तफ़सील लाइ अख़बारूं कंपनी जे नुमाइंदे या गार्ड डीलर सां राब्तो करियो। थी हलायां त आलिया पेट सां आहे। अरे ना ॻाल्हि में कुझु हुजे न हुजे, पर तूं होको अहिड़ो ॾी जाए जो सॼे ॻोठ में चौधारियूं बाहि भरी वञे त इन छोरीअ जे पेट में दुश्मन जो ॿार आहे। बसरा जड़ी कचे तड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन। छा थियो आहे धीअ, तबियत त सही थई न? बस मासी तबियत सही नहीं। छोरी सिधी ॻाल्हि छो नथी करी, पेट सां आई? पेट सां न चाची, अहिड़ी ॻाल्हि नाहे। ॻाल्हि छो न आहे, चांहि जो उखड़ी अथई, ये सभु निशानियूं पेट वारी माई जूं आहिनि। भाई हाणे जे हालिया पेट सां आहे त इन्हनि परेशानीअ जी ॻाल्हि त कोन्हे का। चङो छो भली भला हाणे उहा शादी शुदा आहे, जे पेट सां आहे त अल्हम्दुलिल्लाह। तूं बि त ॿार ॼणिया आहिनि, शादीअ खां पोइ ॿार बि ज़रूरत आहिनि। ऐं अमां मुबारक मुबारक। मासी अहिड़ी ॻाल्हि नाहे, मां पेट सां न आहियां। अजायो अमी ॻाल्हि मां ॻाल्हिड़ो न ठाहियो। इहे सभु निशानियूं उमेद वारी माई जूं आहिनि। हाणे तूं नथी मञी, तूं वञी धूड़ पाए, जरी न करे त करे छा। वरीना कुल वाह जो मिलियो थई, चूचड़ी मां बारिया, हाणे फूकूं ॾेई बभड़ो बचाइण तुंहिंजो कमु। बस राम कचे हुजे या पके, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। हाणे वेही ॾिस त कयां छा थी। बसरा जो सिर तो साए आकर। ये खबर सूबेदार, दरिया खान फैसलो ॾे थो या? सरदार साहब, कुत्ते जो पुछ 12 महीना नड़ में विधो, वरी जॾहिं कढियऊं उहो ई साॻियो टेड़े जो। दुखिया बिल्कुल सही तो चए, यो दरिया खान वाकई कुत्ते जो पुच्छा। मूंखे अॻे ई पक हुई त इहो बहादुर धक चंबे खां सवाइ मञण वारो न आहे। दरिया खान ऐं बहादुर खे इज्जत वारी ॿोली सम्झ में न ईंदी आहे। इहे ॿई पीउ पुट मोचड़े सां सिधा थींदा आहिनि। सरदार साहब, सची ॻाल्हि इहा अथई त मां दरिया खान जे दाॿे में अची वियुसि, तॾहिं ई मां बहादुर खे छॾियो। इन ई ॻाल्हि ते वाला ऑफिसर सभु नाराज़ थी पिया आहिनि।
सरदार साहब मां तव्हां वटि हथ ॿधी अर्ज़ु खणी आयो आहियां मूं ते महिर कयो। सूबेदार वञ पंहिंजी ड्यूटी कर। मां पाण SSP सां ॻाल्हाईंदुसि। सरदार साहब जॾहिं बाला ऑफिसर खे मुंहिंजी सिफारिश कंदो त इहा अव्हांजी मूं ते महिरबानी। बाक़ी बहादुर जे ख़िलाफ़ अहिड़ो तो केस ठाहियां जो सॼी उमिरि यादि कंदो। छो त मुंहिंजो नालो आहे सुखियो पर आहियां ॾाढो ॾुखियो। सूबेदार इन बहादुर जो त बंदोबस्त मां पाण थो कयां, तूं विच में न अचिजांइ। न सरदार साहब मां तव्हांजे विच में ईंदुसि ई कोन को। तव्हां ॼाणो दरिया ख़ान ॼाणे मां परे खां बि तमाशो ॾिसंदुसि। तमाशो बि अहिड़ो थींदो राज ॾिसंदा। ॿियो भेरो आहे जो इन बहादुर असांजे नंगनि में हथ विधा आहिनि। हाणे इन बहादुर खे मां पाण सज़ा ॾींदुसि, छो त मां कोल जो सचो ऐं वाइदे जो पको माण्हू आहियां। सरदार साहब हाणे मूंखे इजाज़त ॾियो। ठीकु आहे, बेफ़िक्र थी वञी ड्यूटी कर। ये बाला ऑफिसर जो नालो बि न खणंदा। खुदा हाफ़िज़ सरदार साहब। ऐसा केड़ल ख्यालन में घुमई गुलाबी जोड़े में? गुलाबी तू छा जानी त इश्क जो दर्द छा थींदो आहे। सीने में त सूर ॼणा घर करे वेही रहिया आहिनि। साहु सदको कहे रेस तू छा जानी त ॾाठ जो सूर छा थींदो आहे। हिकिड़ो दफ़ो न ॾाठ में सूर पे त सभु इश्क विश्क विसरी वेंदई गुलाबी जोड़े में। बड़े हल खणो फिर नथी। रेस बहादुर खान तोखे हिकिड़ी राज जी ॻाल्हि ॿुधायां गुलाबी जोड़े में? राज तो वटि कॾहिं राज रहियो आहे जो तूं मूंखे ॿुधाईंदे? तंहिं करे त चवां थो रेस त मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। असुल मुंहिंजो पेट थो फाटे गुलाबी जोड़े में। चङो भला ॿुधाए हाणे कहिड़ी तो राज जी ख़बर ॿुधाई? उहा न रेसियाणी आहे न शमशाद ऐं इहो शम्मू, इहे पाण में ॻाल्हाइनि पिया। मूं पंहिंजे कननि सां ॿुधो आहे। छा पे ॻाल्हायो? जल्दी ॿुधाए। उहा न जेको तोते छापो लॻो हो, पुलिस जेको तोते हयो हो, इहो रेस दरिया खान तोते पाण हणायो हो गुलाबी जोड़े में। छा? हाँ इहो छापो रेस दरिया खान ई हणायो हो जीअं हाशिम वारा बंगले तां कब्ज़ो ख़तम करे हलिया वञनि गुलाबी जोड़े में। हाँ शमशाद बेगम चवे पई शम्मू खे त दरिया खान पंहिंजे पुट जो सजण कोन थियो गुलाबी जोड़े में। बहादुर खान ते बि छापो हणाए उनखे बदिराए छॾियईं त उहो वरी असांजो सजण कीअं थींदो शम्मू, ईअं बि चवेसि। कोड़ थो ॻाल्हाईं तूं। ॿी पंहिंजे पुट ते छापो कीअं हणाई तूं? अय्यला कसम मूंखे पंहिंजे गुरूअ जो हिन ॿिन्ही नूरनि जो मूं पंहिंजे कननि सां ॿुधो आहे गुलाबी जोड़े में। जेकॾहिं इहा ॻाल्हि कूड़ी साबित थी न त पोइ गुलाबी मां तुंहिंजी खल लाइ छॾींदुसि। अय्यला इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोहो। हिकिड़ो ॿुधाए सजण थिए ॿियो दड़का मूंखे थो ॾी गुलाबी जोड़े में। सरदार शाहजमान पियो ॻाल्हायां। जी सरदार साहब। DSP साहब शाहजमान कोल जो सचो ऐं वाइदे जो पको माण्हू अथई। मां चाहींदो आहियां त जेको मूंसां वाइदो करे वफ़ा करे, न त
सदा साहब ख़बर न आहे अवां कहिड़े वाइदे जी ॻाल्हि था कयो। ठीकु आहे, जेकॾहिं तोखे पंहिंजो ग़ैर वाइदो यादि नाहे डीएसपी, त पोइ मां ॼाणा इहो दरिया ख़ान ॼाणे। अहिड़ी ॻाल्हि न आहे सरदार साहब, मूंखे यादि आहे मां दरिया ख़ान सां ॻाल्हायां थो, उन खां फ़ैसिलो तव्हांखे वठी ॾींदुसि। जेकॾहिं तूं डिॼी थो त पोइ बख़्श अथई, तूं पंहिंजा हथ कढी वई। मां ॼाणा दरिया ख़ान ॼाणे। सरदार साहब अहिड़ी ॻाल्हि कान्हे, मां जल्दी अव्हांखे रिपोर्ट ॾींदुसि। इनशाला दरिया ख़ान मञी वेंदो। ठीकु आहे, ख़ुदा हाफ़िज़ साईं। बाबल साईं, छॾियो हिन पुलिस खे, तो मूंखे इजाज़त ॾियो त मां दरिया ख़ान जूं टंगूं भञी अचां। हाशिम, करणो ई पवंदो। पुलिस वारा जेके आहिनि न, गांवनि वांगुरु लुड़ कंदा आहिनि। इन्हीअ करे हिकु ॾींहुं ॾियूं था डीएसपीअ खे, इहो दरिया ख़ान जेको आहे न, झट भाठे खां सवाइ न मुड़ंदो। ठीकु आहे बाबल साईं, तव्हांजे करे हिकु ॾींहुं सब्र थो कयां, पोइ मूंखे दुनिया जी का बि ताक़त रोके न सघंदी। हुन मुंहिंजी इज़त में हथ विधा आहिनि, मां बि हुनजे नंकनि में हथ विझंदुसि। हाशिम भाउ, कमज़र फसा कमज़र न थियो। औरतुनि खे अगवा करण असांजो पड़ ई न आहे। दरिया ख़ान जी साल रुगो औरत नाहे, पर वो खूनी औरत आ, मुझे बैठे खात्म जी कातिल आ। मां उनखे अगवा कंदुसि, पोइ दरिया ख़ान खे ख़बर पवंदी त जॾहिं धारियो माण्हू कंहिंजे नंकनि में हथ विझंदो आ त उनजी दिलि ते छा गुज़रंदो आ। सरदार साईं, अवां ई हाशिम खे सम्झायो। दिलावर, बुलांद जी जेकॾहिं पाए सम्झाइण सां विसे आ त पोइ किथे बि छेड़ो न थिए आ। हाशिम खे जेकॾहिं रोकींदासीं, हाशिम मुड़ंदो कोन। इन्हीअ करे हाशिम जी मदद कर दिलावर। ठीकु आहे, जेकॾहिं सभिनि जी इहा मर्ज़ी आहे त पोइ हणूं था फेर ते डोंको। अच दिलावर, दहली संगत खे तैयार कयूं, छो त मूंखे पूरी पक आहे दरिया ख़ान ये फैसलो कदे भी कोन ॾींदो। अच हान थियो विच खट ते वेठो आई, ज़माने जी का ख़बर बि अथई त छा पियो थिए। वरी कहिड़ो तूफ़ान आयो आहे जंहिंजी मूंखे ख़बर न आहे। आलिया खां वञी हवाल पुछ, मूंखां छा थो पुछी? ॻाल्हि बि तो कई आहे त जवाब तूं ॾे न। आलिया खां छो वञी पुछां? आलिया पेट सां अथई, दुश्मननि जो ॿार पेट में पई पाली नहीं। सोचे समझी ॻाल्हाईंदी कर ज़रीना, जेको तो वात में अचई सो थी चवंदी वती। सच थी चवां अदा पलिया, अॼु न सुभाणी गुलड़ो घर में पियो घुमंदई। दुश्मन जे ॿार खे कुल्हे ते खणी न जॾहिं घुमाईंदे त ॾाढो ठहंदे। चुप कर, पक बंद कर। तू का डॉक्टरानी आई या दाई आई जो साबिती वेठी दी? तॾहिं त चवां थी त वञी आलिया खां पुछ, ज़रीना करे त करे छा। बाबा, चाची कूड़ पे ॻाल्हाई, तबियत बराबर ख़राब आहे, पर मां उम्मीद सां न आहियां बाबा। मूंखे ख़बर आहे थी
ज़रीना अजायो थी वाका करे पर मां ज़रीना खे छा कयां हुजे का रिढ बकरी पिड़ीअ ते खपाए चांस बाबा असां त ॼण जीअर बि मोल आहियूं अम्मा असांखे जनम ॾेई सूरन में विझी वई हिते त असांजा वार बि वेरी आहिनि बस जी है ज़रीना खे अलाह सान्या ॾे इहो नथी सोचे ते ख्वार कंहिंखे थी करे बाबा बसरा ऐं चाची ज़रीना जो अलाए असां कहिड़ो ॾोह कयो आहे जो उन जो पलांदो पियो वठनि बस जी है अकुल जो ॿई आहिनि अंधियूं अलाह खे सम्झ ॾींदो